नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो में खबर ॾींदा हलूं त मोरो शहर जी क़लहौड़ा क़ालोनी जी रहवासण महेताब ज़ाल अब्दुलरहमान खे मुड़स अब्दुलरहमान ऐं ॾेरनि जावेद राजू सफ़दर मारकुट करे ॿ मासूम ॿारड़ा खसे घरां कढी छॾियो। मुड़स ऐं ॾेरनि जे तशद्दुद ख़िलाफ़ मोरो प्रेस क्लब अॻियां एहतजाज कंदे रोईंदे ॿुधायो त 6 साल अॻु अब्दुलरहमान सां प्यार जो परिणो कयो, जंहिंमां मूंखे ॿ ॿारड़ा 2.5 सालनि जो अब्दुलरहमान ऐं 1.5 सालनि जी मरियम धीउ आहे। गुज़िरे ॾींहुं मुंहिंजो मुड़स अब्दुलरहमान ऐं संदसि भाइरनि मूं ते तशद्दुद करे घरां कढी मूंखां ॿारड़ा खसे छॾिया आहिनि। इन चयो त अब्दुलरहमान मूं सां धोखो करे शादी कई आहे ऐं हाणे मूं ते ग़लति इल्ज़ाम ऐं तशद्दुद करे घरां कढी छॾियो, तलाक ॾियणु चाहे थो। इन वधीक चयो त मूं सां वॾो ज़ुल्म थी रहियो आहे। मां अहिड़ी शिकायत मोरो थाणे ते बि कई आहे, पर मोरो पुलिस बि मुंहिंजी ॿुधण लाइ तयारु न आहे। मुंहिंजा मासूम ॿारड़ा ख़बर न आहे त किथे गुम करे छॾिया आहिनि। मां ॿारड़नि जे करे रोईंदे रोईंदे हिते पहुती आहियां, केर बि मुंहिंजो ॿुधण लाइ तयारु न आहे। हिन चीफ जस्टिस ऑफ सिंध हाई कोर्ट, वज़ीर आला सिंध, IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फेरोज़, सेशन जज नौशरो फेरोज़ खे अपील थी करियां त मूंखे मुंहिंजा ॿारड़ा वापसि ॾियारे तशद्दुद कंदड़ ख़िलाफ़ कानूनी क़दम खणी इंसाफ़ फराहम कयो वञे। पुलिस थी केस करने न को मां कल जवाबदार बदरा है उहे जवाबदार गायब हैं। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।